अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। बांदीअ मां सिजावल ख़ान जी ख़बर शामिल कंदासीं। गौसिया जमायत तालका दौड़ अॻवान सरफराज़ राजपर, अनवर अली मुग़ल, हाजी रिजब राजपर, नूह राजपर, गदा अली राजपर, ख़ादिम हुसैन लाशारी ॿियनि जी अॻवाणीअ में नेशनल प्रेस क्लब बांदी अॻियां मखदूम शाह महमूद कुरैशी जी गिरफ़्तारी ज़ाहिर न करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करण बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गौसिया जमायत तालका दौड़ अॻवान सरफराज़ राजपर चयो त मखदूम शाह महमूद कुरैशी तहरीक इंसाफ़ पार्टीअ जे हुकुम ते अध ख़ुद गिरफ़्तारी पेश कई हुई, पर पुलिस हाणे उनखे गुम करे छॾियो आहे ऐं गिरफ़्तारी ज़ाहिर न पई करे। मखदूम शाह महमूद कुरैशी जेल भरियो तहरीक पहिरियां पंहिंजे गिरफ़्तारी पेश कई हुई। हाणे 3 ॾींहं गुज़रण बाद बि उन खे ज़ाहिर न कयो पियो वञे। मखदूम शाह महमूद कुरैशी जा पाकिस्तान समेत ॿियनि मुल्कनि में लखें अक़ीदतमंद मुरीद आहिनि। हुकूमत मखदूम शाह महमूद कुरैशी जी जल्द गिरफ़्तारी ज़ाहिर करे गौसिया जमात जे मुरीदनि जी बेचैनी ख़त्म करे ऐं मखदूम शाह महमूद कुरैशी जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे खेनि सियासी क़ैद तौरु इज़त ऐं एहतराम सां जेल में रखियो वञे। जेल मैन्यूअल तहत खेनि सभु सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।